जुडो लॻ 6 वाटर जे ॻोठ उमर दर्स जे रहवासियन पोड़ो थेबो वहीद बख्श थेबो मुमताज़ दर्स साले दर्स बाअसर जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे साफ़ियन आॾियो दाईंदे चयो आहे त तर्ज बाअसर माण्हू असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। बाअसर ज़िमीदार असांजे माण्हुनि जी 5 साल पुराणी जुआ वीडियो हथ करे वायरल करे छॾी, जंहिं बाद बदीन ज़िले जी ॾही पुलिस असांजे माण्हुनि खे गिरफ़्तार करण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। उन्हनि चयो त असांजी बिरादरी जा ज़मीनी तकरार हलंदड़ आहिनि, जंहिं सबबि बाअसर शख़्स मुख़्तलिफ़ क़िस्म जूं साज़िशूं करे असांखे कूड़े केसनि में फासाए रहियो आहे, जंहिं करे असां अदम तफ़ाज़ जो शिकार आहियूं। उन्हनि चयो त असांजे ॻोठ जा माण्हू महिनत मज़दूरी कंदा आहिनि ऐं कंहिं बि ॾोही सरगर्मी में मुलवस न आहिनि। उन्हनि SSP बदीन SHO ॾेई खां अपील कंदे चयो त बाअसर ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वसीम यूसुफ राइमू, इबरत न्यूज़, जुडो।